सुभान अल्लाह। साईं मुझा मोहब्बत बेतरफी थींदी आहे। आशिक ऐं माशूक जॾहिं आशिक जी ॻाल्हि कजे ऐं माशूक जी ॻाल्हि न कजे त उहा हिकिड़ी मोहब्बत सां नाजाइज़ थींदी आहे। तबारक व तआला पंहिंजे महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां तमामु घणो बेहद मोहब्बत कई आहे। असां उहा महफ़िल अधूरी आहे जंहिंमें आशिक जो त नालो खयो वञे, अल्लाह तबारक व तआला जो नालो खयो वञे ऐं उन जे महबूब हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनके याद रखे। इज़हार इश्क से खुदा भी न रह सका, इज़हार इश्क से खुदा भी न रह सका, तारीफ उसने मोहम्मद में सारा कुरान लिख दिया। बलगुल उला बिकमालिही, बलगुल उला बिकमालिही, कशफत दुजा बिजमालिही, हसनत जामिउ खिसालिही, सल्लु अलैहि व आलिहि। मालिक मालिक तू न छॾे आऊं जियां तो आसरे, मालिक तू न छॾे आऊं जियां तो आसरे, सभई पाड़ू सूरजूं लहज़े मंझ लटे, सभई पाड़ू सूरजूं हिकु तूं मूं न मटे, ॿियो लोक मटियो त थोरी। हाणे मां नाते मक़बूल रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पेश करण जे लाइ क्लास 6 जे शागिर्द खे दावत ॾिनी त हू अचनि ऐं नाते मक़बूल रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पेश कनि। हसनैन अली अबड़ो।